अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं ही जेको मुसलसल हीट वेव्स अची रहिया आहिनि, गर्मी पद में वाधारो थी रहियो आहे, सॼी दुनिया में जेको आहे क्लाइमेट चेंज थियो आहे, उन जा जेके असर आहिनि ख़ासि तौर ते पाकिस्तान ऐं सिंध में तमामु घणा तेज़ी सां ऐं ख़तरनाक हद सां वधंदा पिया वञनि। हिकिड़े पासे इन क्लाइमेट चेंज जा जेके असर आहिनि उन ते ज़राअत ते तमामु घणो असरु पियो आहे, पाणी जी खोट पैदा थी वई आहे, गॾोगॾु जेको मौसमियाती तब्दीलियूं आहिनि उन्हनि में जेको फेरफार आई आहे उहो उनजो जेको असरु आहे आम जेको सिधो सओं आम माण्हू ते, अवाम ते ऐं गॾोगॾु जेको आहे ज़राअत ऐं ॿियनि शयुनि ते पइजी रहियो आहे। हीट वेव्स जा मामला बि साम्हूं अची रहिया आहिनि, छो जो गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां नज़र विझूं त पाकिस्तान में जेको गर्मी पद आहे उनजो रेशियो मुसलसल वधंदो पियो वञे। हिन वक़्तु सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको गर्मी पद आहे उहा तमामु घणो वधियल नज़र अचे थो। हैदराबाद जी ॻाल्हि कयूं त हैदराबाद में हिन वक़्तु 42 खां 46 डिग्री सेंटीग्रेड, सेम कराची जी बि उहे सूरत हाल साॻुणी आहे। ऐं असां अगरि उत्तर वारी साइड जी ॻाल्हि कयूं त उते वधीक जेको आहे गर्मी पद रिकॉर्ड थिए थो, किथे किथे 48 त ऐं किथे वरी 50 डिग्री सेंटीग्रेड बि रिकॉर्ड थी रहियो आहे। गॾोगॾु असां थरपारकर जी ॻाल्हि कयूं त थरपारकर में बि हिन वक़्तु जेको गर्मी जो जेको रेशियो आहे, गर्मी पद जेको आहे उहो वधियल आहे, ऐं जंहिंजे करे आम माण्हू, आम पब्लिक जेका आहे तमामु घणी परेशान आहे। हिकिड़े पासे गर्मी जेको आहे तमामु घणी तेज़ी सां वधी रही आहे, जंहिंजा असर तमामु घणा ख़राबु पइजी रहिया आहिनि। ॿिए पासे इहा साॻुणी गर्मी जेका आहे उनजे करे असांजी जेके ज़राअत आहे उहा मुतासिर थी वई आहे, पीअण जो पाणी जी खोट पैदा थी वई आहे। अॻे ई सिंधु दरिया में पीअण जे पाणी जी जेका खोट डिक्लेयर कई वई आहे, उनखां पोइ वरी ही जीअं जेको आहे हिन वक़्तु गर्मी तेज़ थी आहे, उनखां पोइ बि पाणी जी जेका वधीक खोट साम्हूं आई आहे। हीउ सिधो सओं जेको असरु आहे अवाम ते पइजी रहियो आहे। हिन वक़्तु जेको आहे हुकूमतनि खे छा करणु घुरिजे, कहिड़ी स्ट्रेटेजी अपनाइणु घुरिजे त जीअं अवाम खे इन गर्मी वारी सूरत हाल में रिलीफ ॾिनो वञे या ॾेई सघिजे। ख़ासि तौर ते शहरनि जी ॻाल्हि कयूं त शहरनि में त किथे किथे गवर्नमेंट पारां, इंतिज़ामिया पारां जेके हीट वेव्स कैंपूं नज़र अचनि थियूं, ऐं उते जेको थधा पाणी, शरबत ऐं इवन फर्स्ट एड जी बि सहूलियत मौजूदु हुजे थी। पर बदकिस्मती सां जेके असांजा ॾोराहा इलाइक़ा आहिनि, असांजो जेके ॿाहिराड़ियूं आहिनि, उते जा माण्हू आहिनि, उते जा जेके असांजा मालवंद माण्हू आहिनि, असांजा हारी आहिनि, जेके असांजा ज़मीननि ते कमु कनि था, मज़दूर कमु कनि था, उहे इन मां सख़्तु मुतासिर थी रहिया आहिनि। मौसमियाती तब्दीलियुनि जा जेके असर आहिनि उहे सिधा सवा असां ते पइजी रहिया आहिनि। उन में जेके ख़ासि तौर ते मार्जिनलाइज़ ग्रुप आहिनि उहे तमामु घणो मुतासिर थींदा। ॻाल्हि ॿोल कयूं था, असांखे जॉइन कयो आहे टेलीफोन लाइन ते शिवाराम सुटर साहिबु, समाजी अॻवान आहिनि ऐं सिंध क्लाइमेट एक्शन नेटवर्क जा जेको आहे उहिदेदार आहिनि। उन सां गॾु जावेद सोज़ हालाई बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। जावेद सोज़ हालाई बि समाजी अॻवान आहिनि ऐं ख़ासि तौर ते क्लाइमेट चेंज ऐं उन्हनि जे असरनि जे हवाले सां सॼे सिंध में कमु कंदा। साईं, तव्हां ॿिन्ही महिमाननि जी वॾी वॾी महिरबानी। जावेद साहिबु, तव्हां खां शुरू था करे वठूं त जावेद साहिबु, हीअ सॼी जेका सूरत हाल आहे इनखे कीअं पिया ॾिसो? ही हिन वक़्तु जेको गर्मी पद आहे जेको मुसलसल पाकिस्तान में, ख़ासि तौर ते सिंध जी ॻाल्हि कयूं त सिंध में वधंदो पियो वञे। हिकिड़े पासे हीट वेव्स जा मामला आहिनि त ॿिए पासे ज़राअत खे बि नुक़सानु आहे। जेके आम माण्हू आहिनि, जेके आम मज़दूर आहिनि, जेके आम जेके हारी आहिनि, पोरियत आहिनि, उहे हिन शदीद गर्मी में जेको आहे खुलियल आसमान हेठि कमु कनि पिया। त हिन वक़्तु छा था सम्झो त इहो जेको गर्मी पद जो वधणु ऐं इन जो क्लाइमेट जो जेको असरु आहे उन जा कारण कहिड़ा थी सघनि था, हिन वक़्तु नुक़सान केतिरा पिया थियनि? महिरबानी फ़हीम साहिबु इन प्रोग्राम में सॾाइण जी। ऐं तव्हां बख़ूबी पाण सभई इन शइ खां वाक़ुफ़ु आहियूं त अॻु में इहो चयो वेंदो त जेका माहौलियाती तब्दीली शायदि या का ख़याली आहे या को मिथ आहे, पर गुज़िरियल कुझु 1-2 सालनि खां वठी उन जे रियलिटी जे अंदरि, उन जे फैक्ट खे डिफाइन करण जे अंदरि तेज़ी सां इज़ाफ़ो थियो आहे। ऐं हाणे माहौलियाती तब्दीली हिकु मुकमिल हक़ीक़त थी माण्हुनि जे अॻियां साम्हूं आई आहे। इन हवाले सां पाण उनखे जेकॾहिं ॿिनि शयुनि जे अंदरि टोड़ींदासीं त हिकिड़ो त असांजा जेके मजमूई तौर पंहिंजो रवैयो आहे माहौल जे बारे में, उन जे हवाले सां ॿियो वरी ओवरऑल सॼी दुनिया जे अंदरि जंहिं तरीक़े सां ग्लोबल वार्मिंग ऐं ख़ासि करे कार्बन जो इख़राज जंहिं तरीक़े सां वधियो आहे, उन असांजो जेको फ़िज़ाई जेके सॼा तह आहिनि उनखे न सिर्फ़ु मुतासिर कयो आहे, पर हीट खे वधीक, गर्मीअ खे वधीक पैदा कयो, जंहिंजे करे ख़ासि करे अहिड़ा मुल्क जंहिंमें सत इस्तवा जो वेझो जेके मुल्क आहिनि उहे तमामु वधीक मुतासिर थियनि था।
ऐं छो त उस उस घणी हुजणु या गर्मीअ जी शिदत हुजणु त दुनिया जे अंदरि थींदो रहे थो, पर असां वटि वरी मामिलो ॿियो आहे त दुनिया हुनजे लाइ कोशिशूं बि करे पई त वधि में वधि, छो त माहौलियाती तब्दीली ऐं कार्बन जे अख़राज खे वधि में वधि हिकिड़ी शइ जेका आहे, हिकिड़ो अमल रोके सघे थो, उहो आहिनि असांजे वणनि जो हुजणु। जेतिरा वण असांजे ख़िते जे अंदरि असांजे इलाइक़नि में हूंदा त जेतिरो कार्बन जेकॾहिं फज़ा में ख़राज बि थिए थो त उहो वरी वण उन खे पाण में जज़ब कनि था। असां वटि छा आहे त हिकिड़ो त अॻे ई हीट वेव जेके पाण गर्मीअ जी लहर सॾियूं था उहे आलमी तौर ते वधी वई आहे। जेकॾहिं तव्हां अंगखर पढ़ो त कराची जे अंदरि जेको सावक जो एराज़ी जो जेको तख़मीनो लॻायो वियो 7% आहे, 7% आहे, जेको असीं सम्झूं था त हेॾे वॾे शहर में जंहिंमें 3 खां 4 करोड़ माण्हुनि जी आबादी आहे उन जे अंदरि उनजो जेको तनासुब असीं ॾिसूं था वणनि जो तमामु घटि आहे। ऐं आलमी तौर ते जेको उसूल आहे, जेको प्रिंसिपल आहे, जेके IUCN समेत जेके दुनिया जा इंटरनेशनल कन्वेंशन आहिनि, बायोडाइवर्सिटी आहे, उनजे अंदरि बि यकीनी बनायो वियो आहे त हर मुल्क पंहिंजे तौर ते 25% ग्रीन कवर पैदा कंदो, साओ कवर पैदा कंदो, जंहिंसां जेका कार्बन जे अख़राज जे अंदरि न सिर्फ़ु कमी अचे पर ऑक्सीजन जे अंदरि बि फराहमी पैदा थिए, छो त वण असांखे न सिर्फ़ु ऑक्सीजन ॾियनि था पर असांजो जेको सराउंडिंग जो एनवायरमेंट आहे उनखे बहितर रखनि था। असां वटि छा थियो आहे, ऐं ख़ासि करे हैदराबाद जा जेके अंगखर आहिनि उहे बि केॾा ख़ुशाइंद न आहिनि, उहे बि असांखे 0 पॉइंट समथिंग मिलनि था, जेको हिकिड़े शहर जे अंदरि, छो त हुनजो वॾो सबबु आहे जो असांजे कांक्रीट जेके हाउसिंग स्ट्रक्चर हुनजो वॾो सबबु आहे हिकिड़ो। त ॿियो हुन खां अलावा असां बिल्डिंग्स खे जंहिं तरीक़े सां तेज़ीअ सां वधायो आहे हुनजो एनवायरमेंटल सेफ गार्ड रखियो न आहे, जंहिंजे करे जेको थोरो घणो ग्रीन कवर हो हैदराबाद जे अंदरि आस्ते आस्ते डिसअपियर थींदो पियो रहे, जंहिंजे करे बि असांखे अमूमी तौर ते असां कार्बन घटि ख़राज कंदड़ मुल्कनि में शामिल आहियूं, पर उहे जेके असर आहिनि उहे तमामु वधीक आहिनि, छो त असां वटि ग्राउंड ते हेठि सतह ते हिनजी का तयारी आहे कान। थियण ईअं खपे त ख़ासि करे जेको असांजो जेके डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन आहे उनजे अंदरि एमरजेंसी रिस्पॉन्स जे अंदरि ख़ासि करे कूलिंग एरियाज़ ठाहिण जे लाइ कोशिशूं करणियूं पवंदियूं ऐं अहिड़ा शेड्स डेवलप करणा पवंदा जंहिंमें ख़ासि करे उहे पोरियत माण्हू जेके वॾी उमिरि जा आहिनि या ॿार आहिनि, औरतूं आहिनि, बाज़ारुनि जे अंदरि घरनि खां ॿाहिरि निकिरनि थियूं, रोडनि रस्तनि ते जेके माण्हू पोरियो कनि था, कमकार कनि था, ॿनियुनि में कमु कनि था, उते इन क़िस्म जा के तरकीबूं करे बहितर करणो पवंदो त जीअं माण्हुनि खे बचाए सघे बिल्कुलु। डिहाइड्रेशन वॾो हिसो आहे भई साहब, जंहिंमें माण्हू ॾींहुं लॻी वञे थो, पोइ माण्हू जेको कमकार जो बेहोश थी वञे थो, उनजी लाइवलीहुड ते उनजे रोज़गार ते बि वॾो असरु पवे थो। ठीकु आहे, ठीकु आहे। शिवा साहब खां पुछो, शिवा साहब तव्हां इहो ॿुधाइजो त ज़ाहिर आहे जहिड़ी रीति जावेद साहब ॻाल्हि कई त जेको गर्मी पद जो वधणु आहे या वरी जेको क्लाइमेट जा असर आहिनि उन में जेको वणकारी जो बि हिकिड़ो वॾो हथु आहे इन सां जेको कार्बन जी जेका यूज़ आहे या जेको कार्बन पैदा थिए थी उनखे कंट्रोल करण जो। हिन वक़्तु असां अगरि ॻाल्हि कयूं थर जे इलाइक़नि जी या सिंध जे मुख़्तलिफ़ ॿियनि इलाइक़नि जी, तव्हां बि ज़ाहिर क्लाइमेट जे हवाले सां कमु कयो था, त हिन वक़्तु तव्हां सूरत हाल खे कीअं था ॾिसो? सर तव्हां ॾिठो आहे तक़रीबन 1.5 ॾहाको माना पूरो 15 सालनि खां इहो क्लाइमेट चेंज थियो आहे, जंहिंमें टेम्परेचर बि राइज़ थियो आहे, त इहो 15 साल खां हिन जा कई फैक्टर्स आहिनि जंहिंमें जी जावेद साहब ॿुधायो, कार्बन एमिशंस बि आहे, फॉसिल फ्यूल बर्निंग बि आहे, ऐं खोड़ सारा उनमें जेको व्हीकल्स जी जेका आहे उनजो इंक्रीजिंग नंबर आहे, त उहो डायरेक्ट हिट करे थो क्लाइमेट चेंज खे। ऐं हमेशह पहिरीं ॾिठो त इहो जेको क्लाइमेट चेंज आहे या जेको फ्लड आहे तो हर 10 साल खां पोइ ईंदो। 2011 में आयो, उनखां पोइ 2020 में आयो, पूरो 10 सालनि जो उनमें फ़र्क़ु हो। पर हाणे ॾिठो 2020 खां पोइ 2022 में फ्लड आयो, 2024 में बरसाति पियो, हींअर 2025 में हीट स्ट्रोक आहे, ऐं 2022 में हीट स्ट्रोक हर 2 या 3 साल ते हीट स्ट्रोक थिए थो। ईअं काफ़ी आहिनि ह्यूमन जेके आहिनि उनजा बिहेवियर्स बि आहिनि काफ़ी, इनमें पाण जेका पाण नेचर जी हथ चुरांद कई आहे, काफ़ी पाण वणनि जी वाढी कई आहे, पाण वण पोखियूं घटि था, ऐं माना उनमें उनजी जेका ट्री कटिंग आहे वो वधीक थिए थी। उनखां ॿिया बि जेके फैक्टर्स आहिनि जेके उनखे सप्लीमेंट कनि था, उनमें काफ़ी जेके कार्बन एमिशंस आहे, जीअं थरपाकर में ॾिठो पिए त काफ़ी डेवलपमेंट थी आहे, जीअं माना थरकोल जी आहे, त उहो तव्हां ॾिठो त उनमें टेम्परेचर बि राइज़ कयो आहे, ऐं उन सां गॾोगॾु उनजे थर जे पूरे पाणी खे ऐं हर शइ खे क्लाइमेट खे उन माना इफेक्ट कयो आहे।
त उनजा खोड़ सारा जेके इश्यूज़ आहिनि जेके टेम्परेचर उनजो राइज़ थियो आहे तव्हां हुन में ॾिठो आहे त हींअर तव्हां हिकिड़ो जेका पढ़ी हुई रिपोर्ट पढ़ी हुई जंहिंमें पाकिस्तान नंबर 1 ते आहे जेको क्लाइमेट चेंज जे करे जेको हिट थिए पियो ऐं हुनमें काफ़ी हिन में आहिनि जेको सिंध में वधि खां वधि इहे थिए थो हुनमें टेम्परेचर राइज़ थिए थो जॾहिं टेम्परेचर राइज़ थिए थो त हुन खां पोइ इहे फ्लड्स वग़ैरह उहो माना यकीनी माना हुनमें थी वञनि था उनजे करे मूं इहो बि पढ़ियो पिए त 15% जेको आहे सिंध जी GDP जो आहे ओवरऑल पूरी दुनिया जो पर हुन पाकिस्तान जी GDP आहे हुनमें हर जेकॾहिं टेम्परेचर राइज़ थिए थो त 15% जेका GDP आहे उहा बि हुनजी लॉस थिए पई पोइ टेम्परेचर राइज़ थियण जे करे हुनमें मुख़्तलिफ़ डिज़ास्टर अचण जे करे त इहे खोड़ सारा आहिनि जंहिंमें इम्पैक्ट आहिनि एग्रीकल्चर इफेक्ट थिए पियो तव्हांजा हेल्थ रिस्क आहिनि जेके आहिनि ऐं हुनमें माना खोड़ सारा जेके रीज़न्स आहिनि ऐं इहे हिन जे पोयां हुनजी कहाणी आहे अच्छा हिन में जेका असां पर्टिकुलर असीं थर जी खणी ॻाल्हि कयूं त थर में जेको आहे क्लाइमेट चेंज जे हवाले सां हिन वक़्तु कहिड़ा इशूज़ जेके आहिनि उहे वधीक हाईलाइट थियल आहिनि या उहे दरपेश आहिनि माण्हुनि खे मसइला हा सर ॾिठो आहे थरपाकर आहे तव्हांखे ॾिठो आहे त थरपाकर डेज़र्ट आहे डेज़र्ट में माना पहिरीं तक़रीबन ड्राउट बि घटि हूंदा बरसातूं वधीक पवंदियूं पर हींअर हर टियों साल माना ड्राउट जो आहे ड्राउट जो मतिलबु त टेम्परेचर राइज़ थियणु आहे त हुनमें खोड़ सारी जेका डेवलपमेंट आहे मूं तव्हांखे ॿुधायो थरकोल जी डेवलपमेंट थी आहे त हुनमें काफ़ी जेका डिगिंग थी आहे कोल जी त हुनजे करे जेका आहे उहो खोड़ सारी गर्मी पद हुनजो वधी वियो आहे त उहो 46 ताईं पहुचे थो 47 ताईं वञे थो पर फील लाइक 52 51 ताईं वञी हुन में पहुचे थो हुनजा खोड़ सारा रीज़न ऐं थरपाकर में हिकिड़ी ॿी बि आहे जीअं माना जेका स्काई लाइटनिंग स्ट्राइक आहे उहो बि जेके टेम्परेचर वधंदो त इहो बारिशनि जे करे इहो माना डेवलपमेंट जे करे हिनजी स्काई लाइटनिंग स्ट्राइक बि थी आहे हुनजे करे 2018 में जेको क्लाइमेट चेंज थियो हुन खां पोइ हिकिड़ी राति में तक़रीबन 35 खनि अमवात थियूं त हुन खां पोइ इहो क्लाइमेट चेंज जो माना मुसलसल चेंज थियणु इहो स्लो प्रोसेस आहे पर असां हिनजा इम्पैक्ट हींअर माना ॾाढा तेज़ी सां असां ॾिसूं पिया इहो थरपाकर आहे हुन जा जेके बि जे नियर बाए होम डिस्ट्रिक्ट्स आहिनि थरपाकर जे एडजॉइंट एरिया में त हुनजा काफ़ी हुनजे असर पवनि था ठीकु आहे जावेद साहब जेका शिवा ॻाल्हि कई त हिकिड़े पासे जेको मुख़्तलिफ़ क़िस्म जा जेके चेंज अचनि पिया असां वटि हाणे गवर्नमेंट जी जेका हिन वक़्तु प्रायोरिटी छा था ॾिसो तव्हां छो जो सॼी दुनिया में क्लाइमेट चेंज जे हवाले सां ख़ासि तौर ते बजटिंग बि कई वञे थी प्री बजटिंग जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थिए थी असां इन खां पहिरीं बि कोशिशि कई त भई जेका बजट अचे थो उन में छा क्लाइमेट खे सां रिलेटेड शयूं रखण जे लाइ छा गवर्नमेंट पोइ वफ़ाक़ी हुजे या सिंध हुकूमत हुजे उहा सेंसिटाइज़ नज़र अचे थी तव्हांखे सर तमामु ज़बरदस्त सुवालु आहे फेम साहिबु तव्हांजो उनमें ॿ ॻाल्हियूं तमामु अहम आहिनि हिकिड़ो त सॼी दुनिया जे अंदरि हिकिड़ो टर्म यूज़ थियणु शुरू थियो आहे जेको दुनिया जे सुधरियल मुल्कनि त हुनखे अडॉप्ट कयो आहे क्लाइमेट फाइनेंसिंग जी त हुननि हुनखे एॾो इंटीग्रेट कयो आहे त हाणे हुनखे अलॻि सां न पर हुनखे हिकिड़े जनरल तर्ज़ में ॾिसण जी ज़रूरत आहे इंटीग्रेशन जी ज़रूरत आहे हुनजे करे हुननि पंहिंजे सभिनी डेवलपमेंट जे स्कीम्स जे अंदरि ऐं गवर्नेंस जे स्कीम्स जे अंदरि उनखे क्लाइमेट रिस्पॉन्सिव गवर्नेंस ऐं क्लाइमेट रिस्पॉन्सिव फाइनेंसिंग करे छॾियो आहे जॾहिं त असीं ॾिसूं था त असां वटि हुन क़िस्म जी का अञा पेशरफ़्त नज़र नथी अचे ऐं असां त जेके बेसिक सुवाल आहिनि क्लाइमेट जा या बेसिक जेके बुनियादी नुक़्ता उन ते बि असांजी हुकूमतुनि में अञा को एतिरो मोटिवेशन नज़र नथी अचे शिवा साहब इहो ॿुधायो त जेका ॻाल्हि जेको सुवालु जावेद साहब खां कयो त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे जहिड़ी रीति क्लाइमेट जा मामला थियनि पिया ज़ाहिर आहे क्लाइमेट चेंज जी पॉलिसी बि अप्रूव थियल आहे उन जे लाइ जेका उन जा रूल्स बि ठहिणा आहिनि उन ते इम्प्लीमेंटेशन जा मामला आहिनि हिन वक़्तु जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त क्लाइमेट चेंज जा तमामु घणा ख़तरनाक असर पइजी रहिया आहिनि त बजटिंग जे हवाले सां ॻाल्हि कयूं ज़ाहिर आहे हींअर हिन वक़्तु जेको आहे ही गवर्नमेंट बि बजट ठाहे पई ऐं बजट पेश कयो वेंदो तव्हांखे छा थो लॻे त छा असांजी हीअ वफ़ाक़ी हुकूमत हुजे या वरी सिंध गवर्नमेंट इन बजट में क्लाइमेट जे हवाले सां सेंसिटाइज़ आहे या उन जे लाइ को कमु थींदो नज़र अचे पियो हाँ थैंक यू फेम साहब जी जावेद साहब ॿुधायो तव्हांखे त जी जेका क्लाइमेट फाइनेंस आहे उनजो वॾो गैप आहे हिते सिंध में ऐं जेका सिंध क्लाइमेट चेंज पॉलिसी जेका ठही आहे 2022 में सिंध कैबिनेट उनखे अप्रूव त कयो आहे पर उहा जेका लोकल पॉपुलेशन आहे जेका ग्राउंड लेवल ताईं अञा उनजी ॼाण अञा कोन पहुती आहे छो त उनखे न सिंधी में ट्रांसलेशन हिकिड़े इदारे कयो सिंध क्लाइमेट एक्शन नेटवर्क ऐं SPO पर उहो हिकिड़ो लिमिटेड नंबर ताईं उहो उनजो फिगर वियो आहे पर उनजी अवेयरनेस तव्हांखे ख़बर आहे जिते पॉपुलेशन आहे जिते जेतिरा फ्लड अफेक्टेड डिस्ट्रिक्ट आहिनि उन सभिनी खे उहा सिंध क्लाइमेट चेंज पॉलिसी जे बारे में घटि में घटि ख़बर हुजणु खपे उहा हिकिड़ो त ख़बर कोन आहे
ठीक। जेको फंड आहे उहो फंड लिमिटेड आहे। हालांकि तव्हां ॾिठो आहे जेको 1.5 सदी माना इन खां पोइ 15 सालनि खां पोइ जॾहिं जेतिरो माना फ्लड आयो आहे उन खां पोइ जेतिरो नुक़सान थियो आहे, जेतिरो सिंध खे फ्लड हिट कयो आहे या डेजर्ट पोर्शन खे डाउट हिट कयो आहे, त उनमें जेको जेतिरी फंड हुजणु खपे उहो कोन्हे। ऐं ॿियो जेको आहे जेको नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे हुन वटि एतिरो पूल फंड हुजणु खपे जंहिंमें जेकॾहिं का बि डिज़ास्टर हुजे, चाहे फ्लड अचे, चाहे उनमें टेम्परेचर राइज थिए, चाहे माना डेजर्ट उनमें डेजर्ट एरिया में डाउट अचे, त घटि में घटि ओतिरो फंड हुजे त जीअं घटि में घटि उनजो पूरो थी सघे। जीअं एनडीएम में थ्रू पीडीएम में त उन वटि फंड हुजणु खपे ऐं डीडीएम में वटि पूल फंड हुजणु खपे। त जीअं टेम्परेचर राइज जे करे काफ़ी इशूज़ थींदा, जीअं हींअर जेके थरपाकर एरिया में आहे, जीअं माना हीअं हार्श विंड लॻनि थियूं त उनमें बाहि जा जेके आहिनि वाक़िया उहे वधनि था। ऐं ॿियो जेके बि ह्यूमन जेके बिहेवियर जे करे काफ़ी माण्हुनि जी मौत थियनि थियूं, टेम्परेचर राइज जे करे काफ़ी केसिस थियनि था ऐं उनमें जेको ब्रेन अटैक थिए थो उहो बि काफ़ी थिए थो। त इहे जेके इशूज़ आहिनि इहे माना काफ़ी आहिनि। ठीकु आहे, ब्रेक वठी था वठूं, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल कयूं पिया त ही जेके क्लाइमेट चेंज जा मामलात आहिनि ऐं क्लाइमेट चेंज जे मामलनि जे करे जेके मसइला पैदा थियनि पिया, ख़ासि तौर ते हीट वेव्स जा मामला हुजनि, पाणी जी खोट ऐं जेका असां वटि ॿोॾि वारी सूरत हाल आहे। वरी हींअर जेको गुज़िरियल कुझु अरसे खां मुसलसल इहो ॿुधायो पियो वञे त हीट वेव्स जा मामला पैदा थींदा, गर्मी पद वधंदो ऐं उहो ज़ाहिर आहे असीं ॾिसूं पिया हिन वक़्तु मुसलसल गर्मी पद में इज़ाफ़ो थिए पियो, जंहिंजे करे जेको आहे तमामु घणो नुक़सान बि थींदो नज़र अचे पियो। इस्पतालूं भरियल आहिनि, माण्हू तमामु बीमार थियनि पिया ऐं उन्हनि जे लाइ बि जेको आहे वधि खां वधि गवर्नमेंट खे क़दम खणण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे ऐं ख़ासि तौर ते असां ॻाल्हि कयूं त जेका ही क्लाइमेट जी सूरत हाल जे हवाले सां असांजी गवर्नमेंट केतिरी सेंसिटाइज़ आहे ऐं उहो कुझु एरिया अहिड़ा आहिनि जेके तमामु घणो क्लाइमेट जे करे जेको आहे हिट थियनि था ऐं उते तमामु घणा नुक़सान बि थियनि था। जावेद साहब, मुंहिंजी आवाज़ अचे पई तव्हांखे? हा, जावेद साहब इहो ॿुधाइजो त ही जेको मुख़्तलिफ़ जेके इलाइक़ा आहिनि, ख़ासि तौर ते असां सांगड़ वारी पट्टी आहे, अछड़ो थर आहे, या इहे एरियाज़ वरी उहे आहिनि जिते अक्सर गर्मी जे करे ज़मीननि में बीठल जेके फसल आहिनि उन्हनि खे बाहि लॻी वेंदी आहे, घरनि खे बाहि लॻी वेंदी आहे। उते जेको ख़ासि तौर ते जेको हीट जो तनासुब आहे, जेको रेशियो आहे, उहो ॿियनि एरियनि खां तमामु घणो वधियल हूंदो आहे। त जेका ॻाल्हि शिवा ब्रेक खां पहिरीं कई त नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट हुजे, पीडीएम हुजे, उन्हनि वटि छा क्वालिटीज़ आहिनि हिन वक़्तु? छा उहे ख़ातिर ख़्वाह जेको आहे पंहिंजे माण्हुनि जे लाइ कमु कनि पिया? छा उन्हनि वटि फंड्स आहिनि, उन्हनि वटि ऑफिसूं आहिनि, उहे कमु करे सघनि पिया या न सही तरीक़े सां? मुंहिंजे ख़्याल में फाहिम साहब तमामु अहम ॻाल्हि आहे त ख़ासि करे प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी त काफ़ी मुतहरिक नज़र ईंदी आहे असांखे बोर्ड जे दौरान, स्पेशली हिन हीट वेव जे दौरान बि उन्हनि जा रेगुलर अलर्ट जारी थियनि पिया, स्पेशली मोबाइल जे थ्रू बि। पर सवाल इहो आहे त जेको उनजो जेको रीज़न असां सम्झूं था त जेका तव्हां ॻाल्हि कई त माण्हुनि ताईं अञा उनजी रसाई शयुनि ताईं घटि न करे बि आहे, जो जेको डिस्ट्रिक्ट मैनेजमेंट अथॉरिटी जो मॉडल आहे उहो अञा ताईं एॾो को सही मौसर न आहे। उहो घणो तणो या त एनजीओ जे आसिरे ते रहे थो या सरकार जा जेके पंहिंजा थोरा वसीला आहिनि उहे रहनि था। पोइ नतीजे में उनजी माना आउटरीच एॾी वॾी न आहे। जॾहिं त जीअं शिवा ॿुधायो त जेको पूल फंड, मुंहिंजे ख़्याल में पूल फंड मौजूदु हूंदो आहे, हर डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन खे हिकिड़ो अलॻि सां फंड क्लेमिटी फंड जे नाले ते ॾिनो वेंदो आहे। त इन क़िस्म जा जीअं तव्हां बाहि जा वाक़िया ॿुधाया त सांगड़ जे अंदरि ऐं ॿियनि इलाइक़नि जे अंदरि अक्सर असांखे नज़र ईंदा आहिनि, त उहो फंड हिकिड़ो त क्लियर कोन्हे जो पब्लिक खे उनजी ख़बर हुजे, ऐं ॿियो उनजी जेको साइज़ आहे एॾी वॾी न आहे जो उन मां ज़िले सतह जे मसइलनि खे मुंहुं ॾेई सघे। त हिकिड़ो त सरकार जो ऐं समाजी इदारनि जो गॾियल फिरियल कमु इहा आहे त हू उनखे यकीनी बनाइनि त जिते जिते जेके हॉट एरियाज़ आहिनि स्पेशली हीट वेव जे करे, त उते वधीक बजटिंग जी ज़रूरत पवंदी। उते जीअं अॼुकल्ह हिकिड़ो लफ़्ज़ यूज़ थिए पियो त वक़्त खां अॻु जेका एंटीसिपेटरी बजटिंग, माना वक़्त खां अॻु
तव्हांखे ख़बर आहे त ही शयूं सुभाणे बि थियणियूं आहिनि, परीहं बि थियणियूं आहिनि, त उनजे लाइ एंटीसिपेटरी प्लानिंग एंड बजटिंग जो गैप आहे मुंहिंजे ख्याल में वॾो, जेको असांजी ब्यूरोक्रेसी जे अंदरि बि उनखे प्रमोट करण जी ज़रूरत आहे त हू वधि में वधि उन्हनि नवनि तस्वरनि खां आगाह हुजनि त हिन क़िस्म जे मसइलनि खे उन तरीक़े सां मुंहुं ॾेई सघिजे। जेकॾहिं असां सिर्फ़ु हिनखे वणनि जे पोखण सां ऐं हिकिड़ी ड्राइव सां जोड़े छॾींदासीं ऐं सिर्फ़ु पाणीअ जा जेके आहिनि से कुल रखण सां कंदासीं त मुंहिंजे ख्याल में इहो आरज़ी हिकिड़ो ज़रूरु हूंदो, पर डिघे मुद्दे लाइ हुनजो को फ़ाइदो न थी सघंदो। हुन ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त माण्हुनि जे अंदरि नंढा नंढा ग्रुप, कम्यूनिटी जे अंदरि समाजी तंज़ीमूं, सरकार जा हिकिड़ा तौर तरीक़ा मौजूदु हूंदा आहिनि, ख़ुदि DDA में जो स्ट्रक्चर आहे जंहिंमें वापारी तंज़ीमूं बि आहिनि, त असां ॾिसंदा आहियूं त वापारी तंज़ीमूं हिन सॼे मसइले मां ग़ाइब नज़र अचनि थियूं। सही। जॾहिं त उहे हुनजो हिसो बि आहिनि, उन्हनि खे बि असां पंहिंजे हिन प्रोग्राम जे ज़रिए बि असां गुज़ारिश कंदासीं त जिते समाजी इदारा अॻियां अचनि था, डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन अॻियां अचे थी, त DDA में शामिल समूरा इदारा पंहिंजो किरदारु अदा कंदा त शायदि हिनखे आहिस्ते आहिस्ते असां मुंहुं ॾियणु थी वञूं या घटि में लास्ट खे घटाए सघूं। ठीकु। अच्छा, हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, जीअं सॼी सिंध में जेका ॿेलनि जी वाढी आहे, ताज़ो जेको आहे हैदराबाद जे वेझो जेको ॿेलो हो उन में बि गुज़िरियल ॾींहुं बाहि लॻी वई, ऐं उन बाहि लॻण में जॾहिं उते उन्हनि जे इख़्तियारियुनि खां, उते जेके उन्हनि जा ऑफिसर्स जा जेके गार्ड्स आहिनि उन्हनि खां मालूमात वठण जी कोशिशि कई वई त उन्हनि खे का ख़बर ई कोन्हे, को ध्यानु ई कोन्हो, ऐं ईअं ई जेको ऐं ॿियो त ॿेलनि जी जेका वाढी आहे उहा बि ख़तरनाक हद ताईं थी रही आहे। जावेद साहब, इन खे कीअं था ॾिसो? साईं, आऊं हुनजे लाइ कयां त ख़ासि करे अंग्रेज़नि जे हुकूमत में सिंध जे अंदरि 1927 में हिकिड़ो कानून पास थियो, सिंध फॉरेस्ट एक्ट जी, जंहिंजे अंदरि ॿेलनि जी वाढीअ ते उन ज़माने में 1000 जो दंड विधो वियो हो, ऐं वरी जेकॾहिं ॾींहं जो केरु वॾे वेंदो त हुन ते इहा सज़ा हूंदी, जेकॾहिं को राति जो वधींदो हो लिक छुप में त हुनजी सज़ा ॿीणी कई वेंदी हुई फाइनेंशियली, ऐं हुनखे क़ैदो बंदि जूं सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। त असां सम्झोसीं त वक़्तु ब वक़्तु सिंध गवर्नमेंट हिकिड़ो ॿियो, ऐं हुन सां छा थियो त सिंध गवर्नमेंट वरी 2004 में हिकिड़ो अमेंडेड एक्ट आंदो, जंहिंमें इहो यकीनी कयो वियो हिकिड़ी अमेंडमेंट जे ज़रिए त ॿेलनि जी ज़मीनुनि खे ज़रई ज़मीन लाइ इस्तेमालु करे सघिजे थो। त जॾहिं ज़रई ज़मीनुनि जे लाइ इस्तेमालु थियण लॻियूं ॿेलनि जूं ज़मीनूं, त उन जेको फॉरेस्ट कवर हो घटाए छॾियो। तव्हां हैदराबाद जे ॿेले जी ॻाल्हि कयो पिया, जेको सॼी पटी आहे अंग्रेज़नि जी गज़ेट में बि मौजूदु आहे, त उन्हनि इहा 75,000 हेक्टर हुई, एकड़ खां बि मथे हेक्टर हुई जेका उन ज़माने खां, ऐं हींअर उनजो तादाद जेको आहे उनजी जेका एराज़ी आहे हार्डली का 15,000 हेक्टर ते वञी बची आहे। ऐं उन ते बि ॾिसूं था त का मॉनिटरिंग मैकेनिज़म एॾो न आहे, जेको न वरी पब्लिक उनजे लाइ आमादा आहे, न वरी माण्हू उनजे बारे में सोचनि था, ऐं जेकॾहिं मीडिया सोचे बि थी त वरी अॻिते हली उनजो को गवर्नमेंट सतह ते सदे भाव नथो कढियो वञे। अच्छा, शिवा साहब इहो ॿुधाइजो त हीउ जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि में असां हिकिड़ो अर्बन फॉरेस्ट जी ॻाल्हि बि कई पई आहे, हिन वक़्तु बि डिस्कस थिए थी मुख़्तलिफ़ हंधनि ते, ऐं कोशिशि बि कई पई वञे त जेको शहरनि में जेको आहे अहिड़े क़िस्म जा ॿेला नंढा लॻाया वञनि जंहिंमें वणकारी हुजे, जितां जेको आहे ऑक्सीजन बि डेवलप थिए ऐं मिले माण्हुनि खे, ऐं जेको आहे क्लाइमेट जा जेके ख़तरनाक असर आहिनि उनखे बि घटाए सघिजे। हिन वक़्तु उन्हनि जी पोज़ीशन कीअं पिया सम्झो ऐं उन्हनि जी ज़रूरत केतिरी आहे? सर, हिन जी ॾाढी ज़रूरत आहे। छो त जेको पंहिंजो एक्स प्राइम मिनिस्टर आहे इमरान ख़ान, हुन 1 बिलियन ट्रीज जेका आहे अर्बन फॉरेस्टिंग जे लाइ प्रपोज कया हुआ, हुन पर कुझु उनजी प्लांटेशन थी, पर हुनमें काफ़ी उनजी सस्टेनेबिलिटी इशू आहे, उनजी ग्रोथ कोन थी सघी, कुझु मतिलबु उनमें सड़ी विया, त हिन में काफ़ी आहिनि त या त उनजो पूरी क्वांटिटी उनजी नंबर पूरी कोन्हे, जेकॾहिं उहा उनमें थी वञे हा उनखे डिस्ट्रिक्ट वाइज़ उनखे सेग्रीगेट कयो वञे हा थ्रू DDA में, ऐं फॉरेस्ट डिपार्टमेंट या जेको सिंध एनवायरमेंट प्रोटेक्शन एजेंसी आहे उनजे थ्रू जेकॾहिं उनजी प्रॉपर उनजी प्रोटेक्शन थिया, उनजी सस्टेनेबिलिटी प्लान थिया, त इहा अर्बन फॉरेस्टिंग माना कामयाब थी वञे हा। जीअं माना इहो जेका आहे पंहिंजे मुख़्तलिफ़ नर्सरीज़ आहिनि हुनखे जेकॾहिं पाण ग्रो कयूं, ऐं मियां वाकी जे आहे मॉडल आहे या ॿिया खोड़ सारा जेके मॉडल आहिनि उनजे थ्रू जेकॾहिं पाण अर्बन फॉरेस्टिंग कयूं, हिन में फॉरेस्ट डिपार्टमेंट जो जेका रोल आहे उहा लेकिंग आहे, त हुनजो जेको हुजणु खपे त उहो हिन सिंध में उहो तमामु घटि आहे। पर हुनजा खोड़ सारा उहो रीज़न चवंदा त पाणी कोन्हे, वण सड़ी वञनि था, उनजी जेका सॉइल
ऑयल आहे उहा कंट्रोलेबल कोन्हे त इन जा डिफरेंट उन जा रीज़न्स ॿुधाइनि था। पर इहे सभु दुनिया जा टेस्टेड मॉडल्स आहिनि त इहा अर्बन फॉरेस्टिंग दुनिया लेवल ते थी सघे थी त इहे सिंध में तो कोन थी सघे त इहा पाण उनखे डिस्ट्रिक्ट वाइज जेकॾहिं सेग्रीगेट कयूं अंडर दी सुपरविजन ऑफ DDMA ऐं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन थ्रू फॉरेस्ट डिपार्टमेंट ऐं सिंध एनवायरमेंट प्रोटेक्शन एजेंसियुनि खे लीड करे त इहे पाण अर्बन फॉरेस्टिंग खे पाण कामयाबु करे सघूं था त जीअं वधि खां वधि जीअं जेको हींअर वधे पियो जेको टेम्परेचर राइज थिए पियो त हिन खां पाण घटि में घटि बची सघूं। अच्छा, मुंहिंजी रिकमेंडेशन जी 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 कंटिन्यू कयो। रिकमेंडेशन इहा आहे त घटि में घटि DDMA खे उहो एक्टिव हुजे हुन वटि का अहिड़ी पूल फंड हुजे त हींअर हर डिस्ट्रिक्ट वाइज़ में इहे हीट स्टोव कैम्प त लॻाइनि पिया सिर्फ़ु पाणी पीआरण जी हद ताईं पर हुनखे ख़बर न आहे त जीअं हीट स्टोव थियणु खपे त हुनजी ग्राउंड लेवल ते अवेयरनेस हुजणु खपे त उहा कीअं हुजणु खपे हाइड्रेटेड माण्हू रहे ऐं काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे हीट स्टोव थींदो आहे पोइ हुनखे ख़बर कोन हूंदी आहे त हुनखे हीट स्टोव थी वेंदो हुनमें काफ़ी स्पोर्ट्स वारा हुनमें रीज़न थियनि था हुनमें काफ़ी जेके वल्नरेबल पीपुल्स आहिनि उहे बि आहिनि हुनमें जी माना उनमें डिसेबल भी अची वञनि था उनमें ओल्ड एज भी अची सघनि था उनमें स्पेशली हीअं जेको समर वेकेशन खां जेको गुज़िरियल हफ़्तो अॻु में त पूरा जेके ॿार जिन इहो हफ़्तो पूरो गर्मी जो गुज़रियो आहे उन ॿारनि ते छा थी आहे काफ़ी उन ॿार बेहोश बि उनमें थिया आहिनि उहो गवर्नमेंट उनखे टाइम खे चेंज कयो आहे त इहे पाण वटि ऑलरेडी स्ट्रेटेजी हुजणु खपे आहे त उनमें उहो समर वेकेशन जो टाइम बि हिकिड़ो मुसर आहे फिक्स आहे हाणे जून ऐं जुलाई आहे जॾहिं जुलाई ख़तमु थिए थो उनखां पोइ अगस्त पूरो गरम रहे थो त इहा स्ट्रेटेजी पाण खे थोरी चेंज करणी पवंदी त जीअं उनखे पाण टेम्परेचर जेको राइज थिए पियो उनखे पाण मिटिगेट करे सघूं। अच्छा अच्छा हिन में शिवा साहिबु आख़िर में इहो ॿुधाए छॾिजो ठीक ज़ाहिर आहे असां जेका ही सूरत हाल ॾिठी हिन सॼी सूरत हाल में असां मुख़्तलिफ़ वक़्तनि में जेको अर्बन फॉरेस्ट्री जेका ॻाल्हि बि कईसीं त मुख़्तलिफ़ हंधनि ते गवर्नमेंट पारां ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो पारां बि जेको आहे इहो वण लॻाइण जी ॻाल्हि कई हुई उहे वण जेके हुआ केतिरे हद ताईं हिन वक़्तु कनि पिया सर्वाइव ऐं केतिरे हद ताईं सर्वाइव थी सघिया आहिनि इन जे बारे में आहे का स्टडी वग़ैरह? सर हाणे हिन में जेकॾहिं पाण ज़िगज़ैग या रैंडम नंबर ॾिसूं त उहो माना हुनजी ग्रोथ आहे पर हुनजे ऊपर जीअं दुनिया लेवल ते थिए पियो त हर हुन ते GPS कोऑर्डिनेट हुजणु खपे त केतिरी हुनजी ग्रोथ थी आहे केतिरा पाण वण लॻाया आहिनि त हुनजी सस्टेनेबल केतिरा रहिया आहिनि केतिरी हुनजी ग्रोथ थी आहे ऐं हुनजे पोयां फैक्टर्स कहिड़ा आहिनि माना हुनमें जेकॾहिं हिकु वण सड़ी वियो आहे त हुनजे पोयां बैक प्लान छा आहे त हीउ हिकिड़ो थोरो मिस आहे पर हुनमें काफ़ी अहिड़ी शयूं आहिनि सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो इनिशिएटिव ॾाढो ज़बरदस्त आहे माना जिते बि थिए बि ट्री प्लांटेशन उहा माना उनजी ग्रोथ आहे छो त हर कंहिंजी नीड आहे चाहे उहो अर्बन एरिया हुजे चाहे उहो डेजर्ट एरिया हुजे चाहे उहो बेराज एरिया हुजे चाहे उहो बैकवर्ड एरिया हुजे त उते ट्री प्लांटेशन जी नीड आहे ऐं टेम्परेचर जेको सिंध में वधीक राइज थिए पियो जेको उत्तर वारा पासा स्पेशली जेकाबाद आहे त उन पासे वधीक राइज थिए पियो ऐं स्पेशली थपाकर उमरकोट ऐं मिरपोखास इहे जेके आहिनि इहे बि वधीक जावेद साहिबु तव्हां इहो ॿुधायो मूंखे त हीअ ज़ाहिर आहे पाण जहिड़े सॼे प्रोग्राम में जेका ॻाल्हि कईसीं त हीअ जेके शयूं आहिनि जिन जी ज़रूरत आहे ख़ासि तौर ते अर्बन फॉरेस्ट जी ॻाल्हि कईसीं या वरी बजट जी ॻाल्हि कयूं था DDMA PDMA जी त हिन सॼी सूरत हाल में हिन वक़्तु असांखे जेको आहे हिकिड़े ख़ासि संजीदा जेको गवर्नमेंट जे एक्शन जी ज़रूरत नज़र अचे थी छा था सम्झो त गवर्नमेंट खे कहिड़ी रीति ऐं कहिड़े क़िस्म जो जेको किरदारु अदा करणु घुरिजे त जीअं असां क्लाइमेट चेंज जा जेके असरात आहिनि उन्हनि खां बची सघूं ऐं ईंदड़ जेको असांजो जेको इन फ्यूचर असां इन सॼी सूरत हाल खे मुंहुं ॾेई सघूं? गवर्नेंस जे अंदरि जंहिं क़िस्म जी ज़रूरत आहे त उनखे इम्प्रूव कजे त उहा मोटिवेशन आहे त इदारनि जे अंदरि कमु कंदड़ माण्हू पंहिंजे फर्ज़ सां पंहिंजे कम सां एतिरा ई सचा रहंदा त शायदि उनजो असर जल्दी नज़र ईंदो उनजी परफॉर्मेंस जल्दी नज़र ईंदी। उन खां अलावा ख़ासि करे वसीलनि जी जेसीं ताईं जो तालुक आहे या सवाल आहे त सरकार खे सिंध सरकार खे ज़िलई सतह ते जेको क्लाइमेटी फंड जो पूल आहे उनखे न सिर्फ़ु वधाइणु खपे पर उनखे रेगुलर एनुअल डेवलपमेंट प्लान जो हिसो कजे त हीट वेव जे बारे में अलॻि सां हिकिड़े क़िस्म जी अरेंजमेंट कजे त जीअं सरकारी सतह ते बि ओयो रिस्पॉन्स करे सघे वरी समाजी इदारा ऐं जेके वापारी तंज़ीमूं आहिनि ॿिया वॉलंटियर इदारा आहिनि उन्हनि जो को हिकिड़ो पूल डेवलप करण जी ज़रूरत आहे जेके सरकार जी इन ॾिस में इन टाइम ते घुर्बल वक़्त में मदद करे सघनि। ठीकु उन सां जेको आहे तव्हां सम्झो था त हीअ जेका ख़ासि तौर ते हीट वेव वारी सूरत हाल आहे उनखे बर वक़्तु मुंहुं ॾेई सघिबो या वरी जहिड़े तरीक़े सां असां ॻाल्हि पियो कई त मुख़्तलिफ़ हंधनि ते हिन गर्मी पद जे करे बाहि लॻी थी वञे मुख़्तलिफ़ क़िस्म जा हादसा पेश अचनि उन में जीअं DDMA PDMA उन्हनि खे बि जेका सपोर्ट थी मिलंदी?
हा मुंहिंजे ख़्याल में ज़रूरत हिन ॻाल्हि जी बि आहे जेका ॻाल्हि रहिजी वई आहे पंहिंजे ॻाल्हि ॿोल में त ख़ुदि माण्हुनि जो जेको रवैयो आहे ज़िंदगी बिल्कुलु। गुज़ारण जो उनखे बि हाणे बहितर करण जी ज़रूरत आहे छो त जंहिं तरीक़े सां असां गर्मी पद जे उन असर खे बग़ैर महसूस कंदे जंहिं तरीक़े सां असां बिहेव कयूं था पंहिंजनि शयुनि जे बारे में ऐं गर्मी जे दौरान न निकिरजे इन क़िस्म जो जेके नंढा नंढा मैसेज हूंदा आहिनि उहे असांखे स्कूल सतह ते बि सम्झाइण जी ज़रूरत आहे त जीअं ॿारनि खे आगाही हुजे त ॿार कीअं बचनि छो त ॿार वधीक मुतासिर थींदा आहिनि ऐं ॿुढा जेके आहिनि वॾी उमिरि जा माण्हू ॿोड़ी उमिरि जा माण्हू उहे वधीक मुतासिर थींदा थींदा आहिनि औरतूं ख़ासि करे वधीक मुतासिर थींदियूं आहिनि ऐं असीं ॾिसूं था त शहरनि जे अंदरि इन क़िस्म जा शेड मुयसर न आहिनि जंहिंमें के मज़दूर कुझु टाइम लाइ अची विया आहिनि त पहिरीं सूरत में त इनखे वधाइजे त असां वटि जेको ग्रीन कवर आहे उहो वधे उहो वणनि जी सूरत में वधे ऐं अॻिते हली अर्बन फॉरेस्ट जे अंदरि वधे ऐं उन खां अलावा असां माण्हुनि जे अंदरि जेके ग्रीन शेड्स आहिनि उहे बि असांखे प्रोवाइड करणा पवंदा जीअं तव्हां अमेरिका मां जेके दोस्त थी विया आहिनि जेके रहनि था ॼाणनि था त उते जॾहिं सर्दी वधी वेंदी आहे त उते हर रस्ते जे पॉइंट ते या जितां लंघ आहिनि माण्हुनि जा बाज़ारूं आहिनि शॉपिंग मॉल्स आहिनि त उते हिकिड़ा बर्फ वारा कूलर रखियल आहिनि जेके गरम हवा ॾींदा आहिनि त जीअं माण्हू सीअ जी शिदत खां माण्हू बची सघनि। हिते बि अहिड़ी ज़रूरत आहे जिते असांखे कूलिंग सेंटर ठाहिणा पवंदा पाकिस्तान जो ऐं सिंध जो जेको जाग्राफियाई जेको माहौलियाती तब्दीली सां तालुक मुख़्तलिफ़ आहे अमेरिका खां त ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त कूलिंग सेंटर जे लाइ न सिर्फ़ु तरबियती स्टाफ मुहैया कयो वञे पर इन घटि में घटि जेको तव्हां ॿुधायो त जेका नुक़सान थिए थो माण्हू बीमार थी पवनि था ॾींहं लॻी वञे असांजो अस्पताल हुअण क़ाबिल न आहिनि जो हिकु ई वक़्तु एॾनि वॾनि माण्हुनि एतिरनि घणनि माण्हुनि खे टेक करे सघनि टेक ओवर करे सघनि त मुंहिंजे ख़्याल में त क्लाइमेट चेंज ऐं हीट वेव मैनेजमेंट सिर्फ़ु को पाणी जे कूलर रखण जो नालो न आहे हुनजो सवाल न आहे पर इहो जनरल असांजी सोसाइटी असांजे सरकारी इदारनि जे ऐं असांजे समाजी इदारनि जे गॾियल तावन सां का बहितरी मुमकिन थी सघे थी। ठीकु आहे महिरबानी जावेद साहब महिरबानी शिवा साहब तव्हां असांखे टाइम ॾिनो नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त ज़ाहिर आहे हीट वेव जा जेके मामला आहिनि इहे तमामु घणो ख़तरनाक हद ताईं वधंदा पिया वञनि ऐं जेके गर्मी पद आहे उन जो अहिड़ो तेज़ी सां वधण जो जेको असरु आहे उहो असांजे समाज ते सिधो सो पइजी रहियो आहे ऐं उनखे रोकण जे लाइ न सिर्फ़ु अर्बन फॉरेस्ट जी ज़रूरत आहे ऐं उन में गवर्नमेंट खे बि पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो ऐं गॾोगॾु जेका ॻाल्हि जावेद साहब ऐं शिवा साहब चई त असांखे पंहिंजा बिहेवियर बि चेंज करणा पवंदा असांखे वधि खां वधि ॿूटा पोखणा पवंदा वण पोखणा पवंदा पंहिंजे आस पास उन्हनि जी हिफ़ाज़त करणी पवंदी उन्हनि खे परवान चाढ़णो पवंदो त जीअं हिन वक़्तु जहिड़ी रीति असां वटि क्लाइमेट चेंज जा असर पइजी रहिया आहिनि जहिड़ी रीति गर्मी वधी रहियूं आहिनि त इहे जेके वण ॿूटा जेके असीं पोखींदासीं उन्हनि सां असांखे जेको आहे एतिरो फ़ाइदो थींदो जो हिननि जो गर्मी जी जेका शिदत आहे उनखे असां घटाए सघंदासीं। ॿिए पासे असांजो जेको गवर्नमेंट आहे उनखे बि इन सॼी सूरत हाल में संजीदगी जो मुज़ाहिरो करिणो पवंदो जिते क्लाइमेट चेंज पॉलिसी जुड़ियल आहे जिते इहे जेके समूरियूं शयूं थी रहियूं आहिनि उनजे लाइ बजट बि रखिणो पवंदो DDA में ऐं PDA में खे बि जेको आहे वधीक मज़बूत बणाइण जी ज़रूरत आहे त जीअं किथे ख़ुदा न ख़ास्ता अहिड़े क़िस्म जो को डिज़ास्टर अचे थो त उते रेस्क्यू कयो वञे उते माण्हुनि खे जेको आहे या न सिर्फ़ु रेस्क्यू कयो वञे पर उनखे अॻुवाटी अलर्ट जारी कया वञनि उन्हनि खे पहिरीं ई जेको आहे ॿुधायो वञे त भई हीट वेव्स थी सघनि था या गर्मी जो पद वधी सघे थो या तेज़ जेके बरसातूं अची सघनि थियूं उन्हनि जा कहिड़ा नुक़सान थी सघनि था त असांजो हिकिड़ो गॾियल जेको टास्क आहे जंहिंसां अगरि सभु आम पब्लिक आम माण्हू जेको आहे हिन में पंहिंजो किरदारु अदा करे गॾोगॾु जेका गवर्नमेंट आहे जेका हुकूमत आहे उहा बि हिते संजीदगी सां अमल दरामद करे ऐं पंहिंजो किरदारु अदा करे त असीं हिन जेको ख़तरनाक सिचुएशन मां खां बि बची सघंदासीं ऐं पंहिंजे आवाम खे बि बचाए सघंदा ऐं फ्यूचर में असां हिननि क्लाइमेट चेंज जे जेके ख़तरनाक असरात आहिनि उन्हनि खां बची सघंदासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान फ़हीम बबर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।